अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूर मिन बअदिज़्ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादियस सालिहून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वतिल्कल जन्नतुल्लती नूरिसु मिन इबादिना मन कान तक़िया। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वतिल्कल जन्नतुल्लती ऊरिस्तुमूहा बिमा कुन्तुम तअमलून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला सुम्मा औरसनल किताबल्लज़ीना इस्तफ़ैना मिन इबादिना। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन।
हिक प्रोग्राम में हिक आयत तिलावत कंदो हाँ मौजूअ ते, लेकिन अज फ़कीर सैफल ख़ासकेली ऐं उन जे भाइरुनि जन जे बाबा जो नालो आहे दुर मोहम्मद फ़कीर ख़ासकेली ऐं मोहतरम फ़कीर निसार अंसार अली, उन्हनि जे दावत ते अल्लाह ताला हिते पहुचायो। तव्हांखे ख़बर आहे त मूं मौज़ूअ में 5 आयतूं क़ुरान जूं पढ़ियूं, घणियूं आयतूं सिर्फ़ इन करे जो तव्हां कुझु इंतज़ार कयो। मां सदाईं पहिरीं पहुचंदो आहियां से कारी साहब खे शाबस अल्लाह ताला सलामत रखे, पंहिंजो क़ीमती टाइम कढी अचे तव्हांखे महबूब जे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। जीअं नवाब शाह खां मां पहुतो हां, घर बस अल्लाह मुआफ़ फरमाईंदो, चंद गिरह मानी जा खाधा हन, इशा जी नमाज़ अदा कई आहे। उन ई हाल में मुंहिंजा दोस्त बस वरी गाॾीअ में वेठो हां, फ़क़ति इन करे हमेशा मां इंतजार कंदो हाँ, लेकिन सजन साईं जो गुलाम आहियां, चाहींदो हाँ त मुंहिंजो को इंतजार न करे। ख़बर अथव छो? जॾहिं मां तव्हांजो इंतजार कंदो हाँ, अदा जमायत जे अदा वेठा हूं, अल्लाह ताला मिंट मिंट जो मूंखे अजर ॾींदो। पर जॾहिं न तव्हां इंतजार कंदो त मूंखे मिंट मिंट जो हिसाब ॾियणो पवंदो। इन करे पहिरीं ही बाहूं बधम, उम्मीद आहे तव्हां जेको इंतजार कयो मूंखे माफ़ कंदो। माफ़ कयव, अल्लाह ताला तव्हांखे माफ़ फरमाईंदो। दोस्तो इंशाअल्लाह ताला अॼु खुली था ॻाल्हायूं। अॼु सिर्फ़ इहो न ॿुधाईंदुसि त करबला जो किस्सो छा आहे, अॼु तव्हांखे क़ुरान जे आयतुनि मां पढ़ी ॿुधाईंदुमि त हीअ ज़मीन कंहिंजी आहे, हिन ज़मीन जा वारिस केर हन, जन्नत कंहिंजी आहे, जन्नत जा वारिस केर हन, ऐं जन खे जन्नत जी वारिसी मिली आहे, मिली छाजे करे आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदुमि त क़ुरान यानी किताब यानी क़ुरान जा वारिस केर हन। इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे निज क़ुरान जे तर्जुमे मां ॿुधायां, पोइ मज़ो ईंदो या न? हाँ, अगे रुगी केर गाॾीअ ते लिखंदो अली वारिस त खोड़ माण्हू वीचारा ईअं कन खणंदा हा, अली वारिस त अली वारिस, उन फ़कीर त रुगी गाॾीअ ते लिखियो त मुंहिंजे गाॾीअ जो अली वारिस, रब क़ुरान में लिखी छॾियो आहे त ज़मीन जा वारिस केर हन, जन्नत जा वारिस केर हन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, करबला जो मैदान त हिकिड़ो बहानो आहे, सच अथव। करबला जो मैदान हिकिड़ो बहानो आहे, छाजो? चो ताज पोशी जो। मैदान करबला में मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न जी ताज पोशी थी आहे। छा थी आहे? ताज पोशी थी आहे, जेके मुझे महबूब मुस्तफा ऐलान कया हा। मुझे करीम रब होए कायनात के पंहिंजे महबूब जे बचड़न खे ताज पाराए ॾसिया त ॾिसो, जेके मुझे महबूब ऐलान कया हा ईअं कोन कया हा, वाइदे जे मुताबिक कया हा। दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया। छा चयम? दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया। ये शेर याद करो, दश्ते करबला को अर्श का ॻाल्हाईंदा चो, मां ॾिसां याद आहे तव्हांखे। दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया, दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मुस्तफा का हा 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 मदीनो नालो तो विसरण जो ही कोन्हे। दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया। हर जर्रे को नजफ का नगीना बना दिया। नगीनो समझो था जे मुंडरी ते टिक रखबी है, नगीनो समझो था ना। हर जर्रे को नजफ का नगीना बना दिया। वाह मेरा हुसैन, तूने तो मरने को भी जीना बना दिया। शेर समझ में आयो? खुदा से पूछ लो, खुदा से पूछ लो,
क्या मोहब्बत है हुसैन की। खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की, और मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की। मुझे हुसैन जो प्यार पुछनो थी तो मुझे रब खां पुछ, जेको दिलन जो मालिका। खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की, और मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की। फूलों से पूछ लो, फूलों से पूछ लो क्या खुशबू है हुसैन की। फूलों से पूछ लो क्या खुशबू है हुसैन की, और अर्श से पूछ लो क्या अजमत है हुसैन की। फूलों से पूछ लो क्या खुशबू है हुसैन की, और अर्श से पूछ लो क्या अजमत है हुसैन की। करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की। करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की। अरे फिर भी यकीन न आए तो जाके यजीदियों से पूछ लो क्या ताकत है हुसैन की। अगर फिर भी यकीन न आए तो जाके यजीदियों से पूछ लो, छो त यजीदियत अज भी जिंदा आहे, कयामत ताईं हलंदी। यजीदियत अज भी आहे, हुसैनियत भी आहे। करबला खां सिलसिलो शुरू थियो यजीदियत जो भी, हुसैनियत जो भी, ऐं कयामत ताईं हलणो आ। लेकिन हलणो कीअं, जो दुनिया सिकंदी आ मौला पुट ॾे त नालो हुसैन रखा। बासू बासींदी आ त मौला बचड़ो ॾे नालो हुसैन रखा। यह हकीकत आहे, हकीकत काने। जिनके औलाद न हुंदो आ उहे बास बासींदा आहिनि, मौला बचड़ो ॾे त नालो हसन ऐं हुसैन रखा। दिल चवंदी आ न, यजीद जो नालो, यजीद जा दोस्त त अॼु बि आहिनि, पोइ लॻ त अॼु बि आहिनि, पर चवीन कॾहिं भला दिल में त पिया बासियूं बासियो, पर कॾहिं ॾाढियां बीही रोड ते ॻाल्हि त कयो त मां पंहिंजे पुट जो नालो यजीद थो रखां। आहे कंहिंमें हिम्मत। उन वक्त जे यजीद जो मामिलो हुयो ज़ाते हुसैन खे मिटाइण, लेकिन मिटाए न सघियो। उन वक्त जे यजीद जो मामिलो छा हो, ज़ाते हुसैन खे मिटाइण, मिटाए न सघियो। अॼु जे यजीद जो मामिलो आहे ज़िक्र हुसैन खे मिटाइण, कोन मिटाए सघंदो। करबला जे मैदान में यजीद जो मामलो छा हो, कंहिंखे मिटाइण पियो चाहे ज़ाते हुसैन खे, पर मिटाए कोन सघियो। अॼु जे यजीदियत जो मामलो छा आहे, ज़िक्र हुसैन खे मिटाइण, पर अॼु जी यजीदियत भी ज़िक्र हुसैन खे मिटाए कोन सघंदी। खोड़ सैफल फ़कीर जहिड़ा, उन जे भाइरनि जहिड़ा आशिक दीवाना थी पवंदा, के कुंडन में के कुर्छुन में नाला कंहिंजा खणा। अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे। आस्ते आस्ते ॻाल्हियूं करे मौज़ूअ ते थो अचां। अल्लाह क़ुरान नाज़िल कयो, नाज़िल क़ुरान कंहिं कयो, वरी ॿुधायो कंहिं कयो, नाज़िल क़ुरान कयो अल्लाह, उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिं खयो। ॻाल्हि ॻाल्हि कंहिं खयो, शक थई त ॿुध। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। कुरान नाज़िल कंहिं कयो, चो अल्लाह। उन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिं खयो, चो अल्लाह। हिफ़ाज़त जो ज़िम्मो मुझे करीम रब खयो आ, पर ॿुधाए हिफ़ाज़त कंहिं खां कराए रहियो आ।
जवाब दे हिफाजत कंखों कराए रहियो आ जो मुझे मुस्तफा करीम जे आशिकन खां 8 सालन जो बार कुरान जो हाफिज 10 सालन जो बार कुरान जो हाफिज 15 सालन जो बार कुरान जो हाफिज 20 सालन जो बार कुरान जो हाफिज 50 साल जो बार कुरान जो हाफिज 80 साल जो कुराड़ो कुरान जो तरावियूं पढ़ी कुरान जो ख़त्मो ॿुधाए रहियो आ। हे इंसान जी ताक़त नाहे न 80 साल वारे जी ताक़त आ न 10 सालन वारनि जी ताक़त आ। अगर उन्हनि जी ताक़त आहे त को दुनिया जो हिकिड़ो किताब जंहिंजा 100 पेज हुजन बस रुगी 100 पेज हुजन ज़ेरुन ज़बरुन सां लिखियल हुजे आहे को दावा करण वारो जेको दावा करे ॾेखारे त फलाणो ज़ेरुन ज़बरुन वारो किताब जंहिंमें 100 पन्ना मौजूद हन पर ज़ुबानी मूंखे याद आ हा याद करे सघे थो 8 ॾींहं महीनो साल 2 साल सॼी ज़िंदगी याद कोन कंदो पर मुझे करीम रब फरमायो मां अल्लाह जे कुरान करीम जे हिफाजत जो ज़िम्मो खयो आ जंहिंजे सीने के मां खुदा पंहिंजे निगाह ख़ास फरमाईंदो हां उन सीने में मां रब पंहिंजे कुरान खे कुशादो करे छॾींदो न रुगी सजी जिंदगी कुरान करीम जो हाफिज रहंदो बल्कि कब्र में भी कुरान जो हाफिज रहंदो। खबर थे रुगी कब्र में न क़यामत जे ॾींहुं भी कुरान जो हाफिज हूंदो। जेॾी महिल मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह ऐलान कंदो ओ कुरान करीम जा हाफिज जी मुझा मौला कुरान पढ़ंदो वञ जन्नत जा ॾाका चढ़ंदो जिते तू कुरान करीम के मुकम्मिल करी उहो ही तुझो ठिकाणो यानी कुरान करीम क़यामत ताईं विसरण वारी शय नाहे। मां मोटी अर्ज कयां पंहिंजे मक़सद ते अचां त कुरान करीम के नाज़िल अल्लाह कयो मुझे सोने इमाम हसन ऐं हुसैन के पैदा कह कयो जवाब दियो ॻाल्हाईंदा चो पंहिंजे मंज़िल जे तरफ़ हलूं। कुरान करीम के नाज़िल अल्लाह कयो मुझे हसन ऐं हुसैन मीर के पैदा भी अल्लाह कयो। अञा खणी मूंखे वधी करे चवण दे अञा खणी मूंखे वधी करे चवण दे कुरान करीम के नाज़िल अल्लाह कयो पर जंहिं मुझे मुस्तफ़ा जे सीने ते रब कुरान के नाज़िल कयो कुरान नंढड़ो थी वॾो सीने मुस्तफ़ा में थियो आ। इमाम हसन ऐं हुसैन भी नंढड़ा थी वॾा काथे थिया चो सीने मुस्तफ़ा ते। तू चई सघी तो कुरान नंढो थी वॾो कीअं थियो मां तोखे जवाब ॾियां कुरान हिकिड़े ॾींहुं नाज़िल कोन थियो कुरान हफ़्ते में नाज़िल कोन थियो कुरान महीने में नाज़िल कोन थियो कुरान साल में नाज़िल कोन थियो। कुरान करीम 23 सालन जे अरसे में ईंदो रहियो नाज़िल थींदो रहियो। ॿुधाए त आयतुनि मां सूरतूं आयतुनि मां रुकुनि मां सूरतूं सूरतुनि मां सीपारा इहो नंढो थी वॾो थियो या न थियो जवाब ॾे। इहो कुरान करीम नंढो थी वॾो थियो काथे नंढो थी वॾो थियो चो सीने मुस्तफ़ा में। ॻाल्हाए कुरान काथे नंढो वॾो थियो ॻाल्हाए कुरान नंढड़े लाकू यानी पहिरीं इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ पहिरीं आयत कुरान जी नाज़िल अल्लाह कई काथे कई चो सीने मुस्तफ़ा ते जवाब ॾे। पहिरीं कुरान करीम जी आयत नाज़िल थे सीने मुस्तफ़ा में मुझो पहिरों इमाम हसन सुनो जमे पहिरीं अखड़ी खोले चो दामन मुस्तफ़ा में। इमाम हुसैन सुनो पांजू अखड़ियों खोले चो दामन मुस्तफ़ा में। कुरान भी मुझे मुस्तफ़ा जे सीने ते इमाम हसन भी मुझे मुस्तफ़ा जे सीने ते इमाम हुसैन भी मुझे मुस्तफ़ा जे सीने ते। अहिड़ी यारी दुनिया में कंहिंजी आहे जवाब ॾे गाला जवाब दे। चोर जो यार केर हूंदो आहे जवाब दे गाला चोर जो यार चोर कुकड़ जो यार कुकड़ाए भोलड़े जो यार भोलड़ो वडेरे जो यार वडेरो गरीब जो यार गरीब हारी जो यार हारी जमींदार जो यार जमींदार। जॾहिं दुनिया में यार उहो हूंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज जेको हम ख़याल हूंदो आ पोइ मूंखे चवण ॾे त क़ुरान भी नूरात हसन ऐं हुसैन भी
पुछ मुखां त छो नूरा पुछ त ॿुधाई सजण साईं जो ग़ुलाम ॿुधावई कीअं हसन ऐं हुसैन नूरा मूंखे ॿुधा मुंहिंजो मुस्तफ़ा नूर आहे या नाहे जवाब ॾे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम नूरा जो न रुगी नूरा पर नूरुन अला मुझो मुस्तफ़ा करीम नूरा पोइ हेॾे मुॾे निहारे ओ ॻोठ दुर्ममद ख़ास के लिए जे पटड़े ते वेहण वारा इन सजण साईं जे फ़कीर खे जवाब ॾे जेकॾहिं आबे ज़मज़म जा 5 लीटर हुजनि उन्हनि मां हिकिड़ो कतरो अलॻि कजे उन कतरे खे आबे ज़मज़म चवंदे या ॻोठ दुर्ममद जो पाणी चवंदे जवाब ॾे छा चवंदे पर अञा दिल खोले चो त फ़कीर आशिक उन हिकड़े कतरे आबे ज़मज़म जेके जेकॾहिं पूरे कूलर में मिलायूं त पूरे कूलर खे भी आबे ज़मज़म चई छॾींदासीं छो त पूरो कूलर भले ॻोठ दुर मोहम्मद जो हुजे पर जे आबे ज़मज़म जो कतरो पइजी वियुसि त ॿुधाइण वारे खे चइबो त हिन में आबे ज़मज़म पियल आहे हूअं उहो पूरो कूलर ऊंधो थी पिए हुन जी मर्ज़ी वेही पिए हुन जी मर्ज़ी पर जिन ख़बर पएसि त आबे ज़मज़म जो कतरो भी पियला त बिस्मिल्लाह भी खणंदो काबे दे भी मोहड़ कंदो मौला इन आबे ज़मज़म जे सदके मुझू मिड़ई बीमारियूं दूर कर मां तोखां तो पुछां मुझो मुस्तफ़ा नूरुन अला नूरा मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो मां मुस्तफ़ा जी बचड़ी फातिमा तो बिदअतुम मिन्नी मुझी फातिमा मां मुस्तफ़ा जे जिस्म जो गाला गाला जिस्म जो मुस्तफ़ा नूरा उन जो जिस्म सजो गाला गाला जिस्म सजो मारुगी नथो चवां सुहिणो अहले सुन्नत बिरेलवी मसलिक जो बेहतरीन कायद इमाम अहमद रजा खान फाज़िल बिरेलवी रहमतुल्लाह ताला छा फरमाए पाण फरमाइंदा तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है सारा नूर तेरा सब घराना नूर का अजीजा ने मन वधणो आ अॻिते इंतजार कयो थई ते इंतजार जो मज़ो भी पंहिंजो हूंदो आ थक पांजी जगह ते मुझा दोस्त अजीज लेकिन तुझे इंतजार के खत्म करणो आ त मां अर्ज पे कयो अल्लाह जो कुरान नूर आ नंढो थी वडो काथे थियो चो सीने मुस्तफा ते इमाम हसन ऐं हुसैन भी नूर काथे नंढा थी वडा थिया चो सीने मुस्तफा ते चो त फकीर सजन साईं जा को बियो दलील भी दे त बियो दलील बुझे कुरान करीम नाज़िल थियण का पहिरी काथे हो चो बल हुआ कुरानुम मजीद फी लौहिम महफूज मुखे जवाब दे जेसते कुरान करीम नाज़िल को न थियो हो कंहिंखे ख़बर हुई चो कान ही जवाब दे कंहिंखे ख़बर कान हुई हा हा कंहिंखे ख़बर ही चो उनखे ख़बर ही जंहिंखे यार पाण पढ़ाए ॿुधाए छॾियो अजीजा ने मन जरा गौर कर कुरान करीम जिसते जमीन ते नाज़िल न थियो तेसते कंहिंखे भी ख़बर कान रही नाले जी ख़बर कान रही बस एतरी ख़बर ही त किताब नाज़िल थींदो कहिड़ो थींदो रब ॼाणे पोइ मूंखे आस्ते आस्ते जवाब ॾे अम्मा फातिमा ज़हरा सुणीअ जे हंज में जेसते हसन ऐं हुसैन न आया तेसते इहे नाला काथे छुपियल हुया जवाब दे मुसलमान तोखे ख़बर ही कान्हे का तू वनी हलवा खा तू वनी सीरा खा या तू वनी पंहिंजो मथो कुट तोखे कहिड़ी ख़बर त हसन ऐं हुसैन चइबो छा खे आ तोखे कहिड़ी ख़बर त फातिमा ज़हरा चइबो छा खे आ तोखे कहिड़ी ख़बर त अली चइबो छा खे आ जेके अलीअ जी ख़बर नाहे उनखे मुस्तफ़ा जी कहिड़ी ख़बर जेके फातिमा ज़हरा जी ख़बर नाहे उनखे मुस्तफ़ा जी कहिड़ी ख़बर जेके हसन हुसैन जी ख़बर नाहे उनखे मुस्तफ़ा जी कहिड़ी ख़बर हा हा तोखे ख़बर पवंदी ज़रूर जेके मुझे मुस्तफ़ा जी ख़बर नाहे उनखे रब जी कहिड़ी ख़बर अज तक अल्लाह जे कामिल जे दरबार में हलो सिधो महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरबार में जो सुहणा ख़बर त काने पर ख़बर पवंदी किथों अब्दुल कादिर जीलानी घोट चयो मन अरफ नफ्सहु फक़द अरफ रब्बहु पहिरीं पाण सुञाण पोइ पंहिंजे रब खे सुञाण
पहिरीं पाण त सुञाण वतीस तो ने ट्रक में जी केलो भरबो आहे वती तो सुबह शाम भर भरा ए ट्रक के न भर पहिरीं पाण त सुञाण त तू आहीं छा ड्रेग त करी थो पैसन ते फूंडार जी त हली थो कपड़ा काटन जा पे हिय करे त हली थो रंग अच्छो थई त कावड़ में त हली थो कंखे माल ते जोर मुझा दोस्त अजीज कंखे सूह ते जोर कंखे ताकत ते जोर लेकिन पांजे हकीकत दे त निहार त तोखे रब पैदा छा मां कयो तो ड्रेग कई छाते आ ड्रेग तो कई छाते आ पांजे हकीकत खे त निहार त तू असली आहीं छा उन गलीज कतरन मा उन नापाक कतरन मा जे तुजाई कतरा तुझे कपड़न खे लगन तोखे कपड़न का नफरत थी वने उहे तुजाई कतरा तुझे जिस्म खे लगन तुझे जिस्म मो नफरत थी वने रब तो चवई ओ मां अल्लाह जे आशिकन जे मथा चीचू खाइण वारा जरा पाण दे त मुहांडरा निहार त तू असुल पैदाश छा जी है जड़े तो जड़े गंदे खे इन गंदे पानी मां अल्लाह हेडो सुहणो बनाए सका तो त जेके मुझे कुदरत जो मकसद हन उहे पाक उहे नूर उनन के मां अल्लाह किए बनायो हुंदो तोखे केड़ी खबर खुदा चे तो इहो काफी कोने यार उथंदे कदो तो मुझो ख्याल मटजी अदाई वठ फिलहाल मुखे ॾिसण मुखे इश्क मां मोटाए छॾियो मौलाना इहो डंड साईं खां वठिजो या हिकड़ी मुझे अखर याद रखो पहिरीं ॻाल्हि त मां सजण साईं जो फ़कीर हां इंशाअल्लाह ताला मरण घड़ी ते अल्लाह ताला कामिल मुर्शिद जो दर असां खां मज़बूत तरकण जी को असां अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फरमाईंदो ही मुझो जुमलो गौर सां ॿुधो ब हिकड़ा फ़कीर वेठा हा पाण में जॾहिं न चोर हिक ॿिए सां वेहंदा आहिनि त कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि ॻाल्हि कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जॾहिं पाथारीदार वेहंदा आहिनि त ॻाल्हियूं कहिड़ियूं कंदा आहिनि पेरी वेहंदा आहिनि त सियासतदान वेहंदा आहिनि त सियासी न भुलियल आहिनि उहे जॾहिं वेहंदा आहिनि त सलाह कंदा आहिनि त टाउन जा पैसा कीअं गुम करणा आहिनि गरीबन जो हक कीअं खाइणो आहे ज़कात सच चई यार रुसे त रुसण दे फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण दे परवाह नाहे गरीबन जो हक कीअं खाइणो आहे हिकिड़ो पखो ॾेई 10 वॾेरा फोटो कढाए फेसबुक ते वाह वॾेरा तव्हांजो ही मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ईअं हिकिड़ा अल्लाह जा नेक सालिह बाना ॿ वेठा हा पाण में जॾहिं उहे जो वेठा हा त ॻाल्हियूं कंहिंजियूं पिया कनि चओ मदीने जो कंहिंजियूं ॻाल्हियूं पिया कनि मदीने छो त पांधीड़ा जो मदीने जा हुया आशिक जो मदीने जा हुया महबूब जे दरड़े जा दीवाना जो हुया ॻाल्हियूं पिया कनि ॻाल्हि न कंदे एॾा गुम थी विया जो निमाज़ पई कज़ा थी छा पियो थे निमाज़ पई कज़ा थे हिन पासे बि उन फ़कीर जाके आशिक वेठा हा हिन पासे बि वेठा हा हिक ॿिए खे इशारो ॾिनो साईं हारा तुंहिंजे लाइ कहिड़े मुल्क में गुम थी विया आहिनि असांजे पेट में हिकु त इहा जे पुलिस पई आहे बिरियासिटीअ जी अचे ॿधड़को मचायो अथई केॾी महिल नौशार जी केॾी महिल पढ़ीदन केॾी महिल पक्का चांग जी पुलिस हाणे पुलिस जे पेट में लथियूं आहिनि साईं वारा पंहिंजे मौज में हाणे छा कयूं इशारो ॾिनो त निमाज़ जो बहानो करे थोड़ो साईं खे इशारो ॾियूं त साईं निमाज़ थी कज़ा थिए रुॻी मोटायूं न सही त नगरड़ो त थिए जेॾी महिल ॿिन्ही हिक ॿिए सां सलाह करे हुन होॾहूं इशारो ॾिनो हिन हेॾहूं इशारो ॾिनो त ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे हो जेके न मौज ऐं इश्क में हुया शिरक भरियूं छा भरियूं शिरक भरियूं छो त ही जेको थी वियो सम्झाए थो त अॻिते ईअं न कजो शिरक जो भरियूं त निहारे उन्हनि ॾे अबा ही छा कयव साईं निमाज़ पई कज़ा थी छा चयूं त ॻाल्हि छा चयूं त निमाज़ हाणे निमाज़ ख़ुदा जो फर्ज़ अल्लाह जे आशिकनि खे प्यारो न हूंदो त कंहिंखे हूंदो लेकिन याद रखी छॾ कॾहिं कॾहिं का ॻाल्हि अहिड़ी बि हूंदी आहे जेका पंहिंजे ख़ुदीअ में एतिरी गुम थी वेंदी आहे जो निमाज़ खे बि माण्हू छॾे ॾींदो आहे बेवसी में निहारे हिकिड़े बुज़ुर्ग दाह कई पाण फरमायो त संगत सुपिरन जी सोहबत सुपिरन जी हुई पिण वॾी हाज
कज़ा कज निमाज़ वक्त वरा एड़ो सुथरो पाण उन्हनि खे चयूं ॾाढो ग़लति कयो निमाज़ कज़ा पई थिए चयूं सही हा पाण फरमायो जे निमाज़ कज़ा थी वञे हा त कज़ा करे पढ़ूं हा निमाज़ जी कज़ा हूंदी आ पर जॾहिं इश्क जी मौज हूंदी आ टुटी वेंदी आ त मौज जी कज़ा कान हूंदी आ हाणे जंहिं इश्क में न हलियासीं पियो वियो हक़ीक़त आ